अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों जो की हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त ईद उल अज़हा जी जेका फिल्म अची रही आहे उहा कहिड़ी आहे, उन जो नालो छा आहे, इहो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों हीअ जेका फिल्म आहे, हिन फिल्म जो डायरेक्टर आहे मुमताज़ ख़ासकली ज़फ़र खोखर। ऐं हिन फिल्म में जेके एक्टर कमु करे रहिया आहिनि जीअं त सैयद निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, बिलावल खोखर, असलम खुश्क, अस्मा भुट्टो ऐं हिन फिल्म में ॿिया काफ़ी नवां ऐं पुराणा अदाकार कमु करे रहिया आहिनि। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका फिल्म आहे ईद उल अज़हा जे लाइ तयारु कई पई वञे ऐं हिन जो जेको नालो आहे उहो हिन वक़्त ताईं नाहे आउट कयो वियो। हीअ जेका फिल्म जी गिफ्ट आहे इहा ईद उल अज़हा जे लाइ तयारु कई वई आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुनीर सियाल जेको गुनाह ड्रामे जो डायरेक्टर हुयो, उहो बि हिन फिल्म में ASI जो कैरेक्टर करे चुको आहे ऐं तमामु ज़बरदस्त हीअ टेली फिल्म ईद उल अज़हा जे लाइ तयारु कई वई आहे। दोस्तों अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट्स कंदा।